मथुरा में थी वई आहे झूलेलाल जन्मोत्सव जी शुरूआत। जगह जगह ते थियनि पिया कार्यक्रम ऐं हिन विच में सिंधी समाज चेटीचंड जे उत्साह में रमी वियो आहे। सॼी ख़बर लाइ तव्हां जुड़ल रहियो असां सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। भगवान झूलेलाल जन्मोत्सव जी शुरूआत मथुरा में थी चुकी आहे। सिंधी जनरल पंचायत जे तत्वदान में लगातार घणे ॾींहंनि खां जेका सिंधी उत्सव हलनि पिया हुन जी अद्भुत झलक मथुरा के गोवर्धन मार्ग स्थित कृष्णा आर्चिड में भी ॾिसण लाइ मिली आहे, जंहिंमें आयोलाल झूलेलाल के उद्घोष सां गॾु ई सिंधी समाज की प्रसिद्ध ॾंडे शाही जी खनक माण्हुनि खे घणई रोमांचित करे पई वणे पई। चेटीचंड जो मुख्य आयोजन त 10 अप्रैल जो आहे, पर 9 अप्रैल खां हीअ लहर पूरे मथुरा में ॾिसण लाइ मिले पई। कृष्णा आर्चिड जे सिंधी परिवारनि जे सौजन्य सां भगवान झूलेलाल जी अमर ज्योति सिंधी महाराज स्वामी मोहनलाल महाराज द्वारा विधि विधान सां गॾु प्रज्वलित कराई वई। हुन खां पोइ अमर ज्योति जी झांकी सां गॾु सिंधी युवा ऐं भेनरूं माताऊं ॿार सभु ॾंडे शाहीनि जो शानदार प्रदर्शन कंदे कृष्णा आर्चिड कॉलोनियुनि जे गलियुनि गलियुनि में घुमण लाइ निकिता। जगह जगह ते ज्योति जी शोभा यात्रा निकिती। सभिनी स्थान स्थान ते ज्योति जो पूजन कयो, आशीर्वाद वरितो ऐं पुष्प वर्षा करे स्वागत भी कयो। स्थानीय जेका निवासी हुआ उन्हनि खे भी ही कार्यक्रम ॾाढो वणियो। सभी लाल साईं जी अमर ज्योत के नमन करण लॻिया। हिन में सिंधी भजननि जी धूम रही, जंहिंमें सिंधी नवयुवक ऐं महिलाऊं सां गॾु हर कोई झूमी करे नचण लॻियो। सिंधी गीतनि जी धुनी वातावरण के भक्तिमय कंदे ॾिसण लाइ मिली। ॿारनि और महिलाउनि के हर्षित नचे ने सभिनी ॾिठो। समापन ते ॿारनि के पुरस्कृत भी कयो वियो ऐं हिन खां पहिरीं सर ते भगवान झूलेलाल जे फोटो जी टोपी ऐं हथनि में झंडियूं खणी करे सफ़ेद रंग जे ड्रेस कोड सां गॾु पूरे मथुरा जे मार्गनि खां तमामु सिंधी भाउरनि भेनरुनि संगठित थी करे पंहिंजे 2 व्हीलर वाहननि ते आयोलाल झूलेलाल जा जयकारा लॻाए पूरे मथुरा शहर में भगवान झूलेलाल जे जन्मोत्सव जी जानकारी ॾिनी, संदेश ॾिनो। हिन वाहन रैली में सिंधी समाज की एकता स्पष्ट नज़र आई पे। वरुणावतार झूलेलाल जयंती के उपलक्ष्य में सभिनी सिंधी जनन उत्साह चरम ते करे पंहिंजे भगवान के प्रति पंहिंजो ध्यान टिकाए रखियो आहे ऐं झूलेलाल जयंती की तैयारियूं गतियूं पकड़े चुकियूं आहिनि। आयोजन में समाज की घणई वधिक खां वधिक सहभागिता थिए, हिन करे प्रयास पिया कया वञनि ऐं हिन ही क्रम में पूरे शहर में सिंधी जनरल पंचायत जे पारां नगर में आमंत्रण यात्रा निकारी, जंहिंखे वाहन रैली भी चइजे। पूज्य सिंधी जनरल पंचायत जे पारां सिंधी उत्सव जेको पखवाड़ो 15 ॾींहंनि जो हले पियो, हिन में ई 10 तारीख़ जो चेटीचंड जो वॾो पर्व ऐं हिन ते घणई सुहिणा वॾा कार्यक्रम भी आयोजित कया विया आहिनि, जंहिंजी सूचना ॾियण लाइ पूरे स्थानीय माण्हुनि ताणी ही ॻाल्हि पहुचाइण लाइ वाहन रैली पूरे शहर भर में कढी वई। जगह जगह ते आयोलाल झूलेलाल जा जयकारा हुआ ऐं हिन अनुशासित ढंग सां निकतल वाहन रैली जा जगह जगह ते माण्हुनि स्वागत कयो ऐं जेका स्थानीय राहगीर हुआ उन्हनि के नव संपत जी शुभकामनाऊं भी ॾींदे सभिनी सिंधी जन अॻियां निकिरंदा रहिया। जगह जगह ते माण्हू
घणी ख़ुशि थिया, प्रभावित थिया। युवाउनि जो जोश ॾिसण लाइ मिलियो, जंहिंसां माण्हू आकर्षित बि थिया पे। अहिड़ी अञा बि घणी ख़बरूं पूरे शहर भर खां, पूरे देश भर खां असां वटि अचनि पियूं। घणी शहरनि मां न्योता अचनि पिया सिंधी नॉलेज वटि कि उहो पंहिंजे पंहिंजे शहरनि में घुराइनि पिया कि सिंधी नॉलेज जे पारां सभु जॻह जो कार्यक्रम कवरेज थिए। पर जेतिरो जेतिरो कोशिशि थिए पई, असीं हुननि कार्यक्रम खे खणूं पिया ऐं पंहिंजे चैनल ते ॾेखारियूं पिया। जेतिरो थी सघे पाण पंहिंजे सिंधियत जे प्रचार लाइ सिंधी नॉलेज खे हमेशह अॻिते रखंदासीं। अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो, चैनल सां गॾु नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब करजो, लाइक करजो, शेयर करजो ऐं कमेंट करे असांजो उत्साह वधाइजो। त जुड़ियल रहियो असां सां गॾु, ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।